MHB HD न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी आहे। झोल रिपोर्टर मीर रिहान अली टालपुर। झोल लॻ लंपी स्कैन वायरस जा केस भाॻियुनि जे लाइव स्टॉक खाते ख़िलाफ़ एहतजाज। झोल लॻ ॻोठ फ़कीर इमाम बख्श ख़ाशकेली ॻोठ क़ाइमुद्दीन कहरी ऐं ॿिनि मुख़्तलिफ़ ॻोठनि में चौपाई माल में लंपी स्कैन वायरस तेज़ी सां पखिड़िजी रहियो आहे। मुतासिर भाॻियुनि मूजिबि त संदसि केतिरा ई ढोर मरी विया आहिनि, केतिरा ई बीमारी में मुब्तला आहिनि। मुबीना वैक्सीन न थियण जे करे भाॻियुनि जो लाइव स्टॉक खाते सांगड़ जे वैक्सीनेटर अमले ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। वैक्सीन हणण लाइ रिश्वत घुरण जो इल्ज़ाम, आला इख्तियारनि खां नोटिस वठी इंसाफ़ ऐं कार्रवाई जो मुतालबो। झोल लॻ ॻोठ फ़कीर इमाम बख्श ख़ाशकेली ॻोठ क़ाइमुद्दीन कहरी ऐं दे गेजरनि जे ॿिनि मुख़्तलिफ़ ॻोठनि में चौपाई माल में लंपी स्कैन जे वायरस तेज़ी सां पखिड़िजी रहियो आहे, जंहिं सबबि मिठो ख़ाशकेली जा 2 ढोर, फरमान जलबाणी जो गाबो, फज़ल मगसी जी ढॻी ऐं ॿिनि भाॻियुनि जा मुख़्तलिफ़ 10 खां मथे चौपायो माल मरी चुको आहे, जॾहिं त केतिरो ई चौपायो माल वायरस जी बीमारी में मुब्तला थी ज़िंदगी ऐं मौत जे जंग विड़ी रहियो आहे।